मुराद इन्हनि जे पोयां सोडल वारनि खे न छॾे आ। मरियम सोट जो लाश घर में पियो आहे। चाचो क़ाइम ऐं आलिम होश में ई न आहे। जेकॾहिं मां उन्हनि खे पलाद लाइ न छॾिया हा न त अकेलो ई सोडल पलांद करण लाइ निकिरी पवे। जेकर अदा वारा पलांद न करे आया त पोइ छा इहा दुश्मनी इते ई ख़तम थी वेंदी? मुंहिंजी भेण मां त इहा दुश्मनी ख़तम करण पे जाए पर वरी उन्हनि ॿियो दफ़ो असांजो हमराह मारे विधो आहे। जेकॾहिं हाणे बि पलांद न कयोसीं न त पोइ त उन्हनि में एतिरी जुरत थी वेंदी जो असांजे घर में खिड़ी हलिया ईंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मूं ख़बर ॿुधी त तव्हां शदीद ज़ख़्मी थी पिया आहियो पर तव्हां त तयारु आहियो। छा तव्हांखे उन ॾींहुं जो इंतज़ारु आहे छा जो मां शदीद ज़ख़्मी थिया? अलाह ई न कंदो। वेहो तव्हां बि वेहो। बाबा मुख्तियार खे जंहिं गोली आई उनखे मूं ॾिठो। चुप कर छोरा चुप। ॻाल्हि ई ॿाहिरि न कढो। बाबा जॾहिं ॾिठो आहे ॻाल्हि त कंदुसि न। जॾहिं इहा तूं ॻाल्हि कंदे त मुराद वारा तोखे वठी वेंदा शादी ते। इहा ख़बर राज़न ऐं ककर वारनि खे पई त तूं उन्हनि जे ख़िलाफ़ शादी थो ॾी पर इन भागा तोखे मारे छॾींदा। मारे छा हदा खे मारे छॾींदा? कहिड़ो ही उन्हनि जे पीउ जो पुटु आहे जो हिन खे बख़्श करे छॾींदा? हे ग़रीब जो ॿारु आहे मुफ़्त में मारिजी वेंदो मुफ़्त में। बाबा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न पोइ इहा ॻाल्हि मां कंहिंसां कोन कंदुसि। मिठो पुटु इन में ई तुंहिंजी भलाई आहे। हदा इहो ॿुधाए त घोटु मुख्तियार खे गोली कीअं हई? न न मां न ॿुधाईंदुसि त घोटु मुख्तियार खे गोली कंहिं हई। अदा मां कंहिंखे थोरी ॿुधाईंदमि, मूंखे ॿुधाए। जॾहिं इहा ॻाल्हि हिक कन खां निकिरी ॿिए कन ते पहुती त पुटु ज़ाहिर थी पहुती। बाबा तो सही तो चई। हाणे मां तव्हांखे बि कोन ॿुधाईंदुसि त घोटु मुख्तियार खे गोली कंहिं हई। पंहिंजे अमले खे हिदायत कयो त कुझु हलाल जी पघार खाइनि। अहिड़ी ॻाल्हि न आहे अमा साहिब। असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश करियूं पिया। जॾहिं असां जहिड़नि खे बि इंसाफ़ नथो मिले पोइ इहो सोचो त आम माण्हुनि खे इंसाफ़ कीअं मिलंदो। असां में कुझु करप्ट ऐं राशि ऑफिसर आहिनि पर तव्हां सभिनी मथां इहो इल्ज़ाम नथा आणी सघो। इन ॻाल्हि खे छॾे ॾियो DSP साहब। जेकॾहिं गड़प ते आयासीं न त आंगुरनि ते ॻणण जहिड़ा ऑफिसर बि कोन मिलंदा जेके वफ़ाशुनास ऐं ईमानदार आहिनि। असां में कुझु कोताहियूं आहिनि तॾहिं त तव्हांखे शिकायत जो मौक़ो मिली वियो आहे। DSP साहब इहा ॻाल्हि मां न पियो कयां पर हर माण्हू जे वात ते इहो ई आहे त असांजा जेके बि खाता आहिनि उन्हनि में जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे पघार माण्हुनि खे तंग करण जी पई मिले। जॾहिं त आवाम जे पघार ऐं पोरे जी कमाईअ मां जेको टैक्स जमा थिए थो तव्हां उन मां ई पघार खणी ऐं उन ग़रीब ऐं अबोझ माण्हूअ खे तंग कयो था। अफ़सोस थिए थो तव्हांजे अहिड़े रवैये ते अफ़सोस थिए थो। अचे अदी ही वट था अचे अदा ही वट। अदी
अदा खे पहिरीं ई ख़बर हुई त उन शादी में जहिड़ो थींदो ऐं माण्हू मरंदा, उन करे असांखे वञा न ॾिनई। अदा सॼो ॻोठु वियो हुयो, मुंहिंजो बि शौक़ु हुयो इन शादी में वञण जो। बाबा मूं चयो असां ॿिन्ही दिलि सां सुठा आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त शादी बि ज़बरदस्ती हुई। हाणे जेकॾहिं मां मुराद वारनि ते वञा पियो त इहो रसन ऐं ककर नाराज़ पिया थियनि। जेकॾहिं मां रसन ऐं ककर वारनि ते पियो वञा त मुराद नाराज़ पियो थिए। उन जे करे मां विच वठी वेही रहियुसि। ॿियो मिड़ी ख़ैर आहे। अदा ही थांव मूंखे ॾे, तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ मानी खणी अचां। अदा छा था सम्झो हाणे ॿिन्ही दोरनि जो वाण में ठा अची थो? अदा रसन ऐं ककर वारनि जा 2 खून करे सोडल वारा हिते पहुता आहिनि। छा त मूंखे परे परे ताईं नज़र कोन थो अचे। वाह भड़की चुकी आहे। ॿियो मिड़ी ख़ैर आहे। DSP साहब, ही कानून जा हथ आहिनि, इन्हनि खे मज़बूत हुअणु घुरिजे। पर ख़बर न आहे त अलाए छो ही हथ ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदा था वञनि। कुझु कमज़ोरियूं आहिनि पर ही हथ मज़बूत आहिनि। उनजे बावजूद बि तव्हांजी कमज़ोर हिसे ते नज़र पए थी। उम्मीद आहे त इहा कमज़ोरी बि तमामु जल्द ख़तमु थी वेंदी। अमाफ़िस हे अलाए किॾे हलिया विया? पाणी त भरिया न। हा हा भरे थी अचां। अची वियो? सुम्हो हाणे सुम्हो। दुश्मननि जा 2 मुड़ुस मारे आया, उन खां पोइ बि सुकून जी निंड पिया कयो। मरियम, मञा थो त दुश्मन दुश्मन हूंदो आहे, पर पोइ बि असांजे ॻोठ में दाख़िल थियण जी जुरत कोन कंदो। थी सघे थो तव्हांजी इन सोच जो, लापरवाही जो दुश्मन फ़ाइदो वठे। मरियम, मां बि चाहियां थो त दुश्मन उहा ग़लती करे जेका तुंहिंजी सोच आहे, पर असांजो दुश्मन जेको आहे न, लोमड़ खां वधीक चालाक आहे। चालाक न को इहा ग़लती कॾहिं बि कोन कंदो। तव्हांजी इहा तकड़ हिकु ॾींहुं असांखे माराईंदी। तव्हां छा था सम्झो त दुश्मन निंड में हूंदो? वञा थो सोट त दुश्मन ताक़तवर बि आहे ऐं चालाक बि आहे। उहो सुकून जी निंड कॾहिं बि न सुम्हंदो। छा असांखे निंड ईंदी? अदा हिननि हथनि सां पंहिंजे जिगरी भाइरनि खे दफ़न कयो आहे। अञा हुन जे क़बर जी मिटीअ जी महक हिन वजूद में न आहे वई। ऐं असां सुकून सां कीअं सुम्हंदासीं? अदा हिन दिलि खे तॾहिं सुकून ईंदो जॾहिं दुश्मननि सां हिसाब सिधो न कंदासीं। न रोक सोट, असांखे न रोके त दुश्मन जे घर में वञी ॿारनि ॿारे अचूं त जीअं ख़बर पवेसे त जे ककर वसाए कर दरियाव त चाउ पर सुकी वञे ॿार। जेका बाह तव्हांजे सीने में भरे थी न, उन मुंहिंजो अंदर साड़े रख करे छॾियो आहे। उन बाह जे अलावा दुश्मन जे वजूद खे साड़े रख जो ढेर करे छॾींदा। बख़्श दुश्मन खे कॾहिं कोन कंदासीं, पर उनजे लाइ थोरो वक़्त जो इंतज़ारु करणो पवंदो। हिकु नुक़सानु खाई चुका आहियूं, ॿिए नुक़सानु खाइण जी मां इजाज़त तव्हांखे हरगिज़ न ॾींदुसि। हरगिज़ न। हलो वरी वापसि घर हलो। जॾहिं वक़्तु आयो न त तव्हांजे हथनि में हथियार मां पाण ॾींदुसि। मां पाण। मीर शाहनवाज़ खान, तव्हां धुरियुनि में ठा करण लाइ मुकमिल नाकाम थी चुका आहियो। DSP साहब, मूं बरंदड़ बाहि खे त विसाए छॾियो, पर कहिड़ी ख़बर त राख में दबियल चिड़ंग जे मथां इत्फाक़िया कैम
पेट्रोल हारे वेठो। जंहिंखे तव्हां इतफ़ाक़ी हादसो सम्झो था, मुंहिंजे सोच मुताबिक़ त इहा सोचियल सम्झियल साज़िश हुई। मूंखे अलाए छो नथो लॻे त गसर मूंखे धोखो ॾेई अहिड़ी साज़िश कंदो। धुरियुनि मथां तव्हांजो भरवसो तव्हांखे ई धोखो ॾिए पियो। धोखो मीर शाहनवाज़ सां नामुमकिन। अहिड़नि धोखनि खे त मां पंहिंजी चुतीअ जे नौक सां दॿाए छॾींदो आहियां। तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो, पंहिंजो मक़सदु बयानु कयो त तव्हां हिते कीअं आया आहियो। राज़न वारनि केस दाख़िल कयो आहे, पर असां अञा का बि गिरफ़्तारी नाहे कई। पर हाणे मुरादनि मथां छापो ज़रूरु लॻंदो। DSP साहब, जे तव्हां मुराद वारनि जे मथां ज़ोर वधायो त उन्हनि जा कुझु नौजवान रूपोश थी वेंदा, ऐं जॾहिं माण्हू रूपोश थी वेंदो आहे त उहो केतिरो ख़तरनाक थी वेंदो आहे। मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो था न? उन्हनि खे तव्हां पोइ रोके सघंदो? राज़न वारनि खे ख़ामोश करण लाइ गिरफ़्तारियूं करणियूं ई पवंदियूं। इहा ग़लती कॾहिं न कजो। छापनि हणण जी का बि ज़रूरत न आहे। हा, बाक़ी मां मुराद खे चवंदुसि उहे 2-3 हमरा तव्हांखे पेश कंदा। तव्हां राज़न वारनि खे कीअं मुतमिन कंदव? थोरनि में ठाह कराइण जे लाइ हिकु चकर हींअर कोशिशि कंदुसि, ऐं मूंखे उमेद आहे DSP साहब त धुरियूं पाण में ठही वेंदियूं ऐं न दुश्मनीअ खे अॻिते वधण खां रोके वठिबो। मोटरसाइकिल के रास्ते से हटायो। आदर बाबा। कहिड़ी परेशानी तोखे तंग कयो आहे? अमा साईं, इन बारे में सोचां पियो जेको मूं मथां हमिलो थियो। इन बाबति तुंहिंजी सोच कंहिं तरफ़ थी वञे? उहो ई त आहे पंहिंजो मिट जेको इन ॻोठ में मूंखे अचण खां रोके थो। त पोइ उन तरफ़ वञणु छॾे ॾे। अमा साईं, उतां जी ज़मीनूं रुली हुई थियूं, पर तुंहिंजे लाइ त हितां जी ज़मीन ई तमामु घणी आहे। हितां जी ज़मीन खे छॾे ॾे। उहो बि इहो ई त चाहे थो त जीअं असां पंहिंजी मिल्कियत ऐं ज़मीनूं छॾे ॾियूं, उहे ज़मीनूं हैदर जे हवाले करे छॾ। तव्हां छा था सम्झो त जेके मूंखे उते पेर खोड़ण नथा ॾियनि उहे हैदर खे उते रहण ॾींदा? मूंखे मिल्कियत जो न, पर तुंहिंजी ज़िंदगी जो ख़ौफ़ थो थिए। हिन मिल्कियत ख़ातिर तूं पंहिंजी हयाती जोखे में न विझ। तूं बेफ़िक्र रह। मां तमामु जल्द इन लिकियल दुश्मन खे ज़ाहिर कंदुसि। बोलू तूं निकिरी वञ। रज़न ऐं मुराद खे मूं तरफ़ वठी आए। ॿिन्ही खे गॾु ॿियो मिड़ई ख़ैरु आहे न बाबा साईं? गॾु न बेवकूफ़, हिकिड़े खे हिन महिल ॿिए खे शाम जो। ठीकु आहे बाबा साईं, सम्झी वियुसि। मुराद जो घर वेझे आहे, भला उनखे वठी अचां? मुराद खे मञाइणु आसान आहे, रज़न वॾो ज़िद्दी आहे। उनजा पहिरियां बि बवान मोल आहिनि। बाबा साईं, उन्हनि जो हिसाब बराबरि थी वियो आहे। हिसाब बराबरि न थियो, पर ही ताज़ो वाक़ियो आहे। रज़न ऐं ककर होश में न हूंदा। पहिरियां उन्हनि सां ॻाल्हाए उन्हनि खे थधो करणो पवंदो। ठीकु आहे बाबा साईं, मां हिन महिल रज़न खे वठी थो अचां, पोइ शाम जो मुराद खे भला घुराए वठंदासीं। बाबा साईं, मूंखे नथो लॻे जो तव्हां ॿिन्हिनि खे हिकु प्लेट में खवाए सघो था।
या त मूंखे बि ख़बर आहे त ॿिन्ही खे गॾु विहारे नथो सघिजे, हिन उन्हनि खे गॾु खाराए सघिजे थो, पर उहे जे वधंदड़ क़दमनि में ॾाड़ ॾेई उन्हनि खे रोके त सघां थो। बाबा साईं बादशाह जो ख़ैर। बाबा साईं कम पक्को। तोता वक़्तु ॾिसी पोइ ॿोली थो कर। जी बाबा। मनखा तूं वञ बाबा, चांहि पाणी जो बंदोबस्तु कर। शाबाश। मां हिन वक़्तु तोसां नथी ॻाल्हाए सघां। असांजा पे मुड़ुस मारिजी विया आहिनि ऐं घर में रोज़ राड़ो लॻो पियो आहे। मर्दनि जी भॼ लॻी पई आहे ऐं जे मुंहिंजे कन ते के फोन ॾिसी वती त मुंहिंजो सिर धड़कंदार करे छॾींदा। पोइ मां ॻोठ जे ॿाहिरि अचां थो, गाह जे बहाने सां त ईंदी न। दुश्मन गिजन जीअं ॻोठ ॿार लामारा ॾियनि पिया ऐं असांजो घर खां ॿाहिरि निकिरणु ॾाढो मुश्किल थी वियो आहे। पोइ छा थींदो मिठी? कुझु वक़्तु इंतज़ार कर ऐं तूं पाण फोन न कजांइ। जे मूंखे वक़्तु मिलियो त मां पाण फोन कंदसि। वॾी ज़िद्दी आहे, वॾी ज़िद्दी आहे, इहो बि कोन थी ॿुधाए त कंहिंजी धीउ आहे त उन दर ते वञी पंहिंजे लाइ रिश्तो घुरांसि। मोबाइल नंबर त ॾिनो अथसि, पर पंहिंजो नालो ऐं घर कॾहिं ॿुधाईंदी? इंतज़ार इंतज़ार इंतज़ार। कमदार वॾा काॾे निकिरी पियो आहे? खून ध्यान माण्हू मुआन त बि तोखे ख़बर न पई आहे त मां काॾे थो वञा। ॿियो मिड़े ख़ैरु आहे न? कावड़ त मूं मथां ईअं पियो करी ॼण सभे खून मां कया आहिनि। ॻाल्हि खून करण जी न आहे, तो कया या कंहिं ॿिए कया, खून त थिया न। त इहा ॻाल्हि आहे। पोइ इहो मसइलो त असांखे हल करिणो पवंदो न, इन जे करे भॼ भॼा में तव्हां जहिड़ा वांदा बग़ैर सबब जे वाट रोके कमु सीड़ाए बीठा। हाणे परे थी, मां निकिरां देरि पई थिए। मूं सम्झो त शहर पियो वञी, मूंखे बि वतियो हल। शहर लाइ कंहिं ॿिए खे तार, असांजा हिते घणा कम आहिनि। हल, हे मुड़ुस माण्हू त पाण खे मीर शाहनवाज़ ख़ान थो सम्झे। क़यामत जा आसार हेॾे, ॿियो छा आहे? सोट असांजे अमरा खे माराइण जे पोयां मीर शाहनवाज़ ख़ान जा हथ आहिनि। सोट इहो तुंहिंजो अजायो वाह मां। जेकॾहिं असांजे मुड़ुस माराइण में मीर शाहनवाज़ ख़ान जा हथ हुजनि हा न, त हू ठाह करण लाइ असांजे मथां एॾो ज़ोर न रखे। सुठो रहज़न वारा चङी तरह ॼाणनि पिया त जेकॾहिं असां ठाह जी ॻाल्हि न कंदासीं न त असां कॾहिं बि उन्हनि जे वारे में न ईंदासीं। तो दल तुंहिंजो मक़सदु त इहो धोखो हुयो। असांजे मुड़ुस जो थालीअ में सिर रखी रहज़न वारनि खे पेश कयो हो। अञा तो चऊं इहो धोखो न आहे? थोरो सोच अली ख़ान, जेकॾहिं असां मुख़्तियार जी शादी लाइ ओॾा न हलूं त छा उहे असांजी अमरा खे मारे सघनि पिया? सोडल, जेकॾहिं पलांद में उन्हनि असांजा 2 मुड़ुस मारिया आहिनि, असां बि उन्हनि जा 2 मुड़ुस मारे चुका आहियूं। जिन खे असां मारियो आहिनि उहे पहिरियां ई मुअल हुया। जेकॾहिं असां ठाह न कयूं हा, लिखी न ॾियूं हा, त हू सॼी ज़िंदगी जेल में ई मरी वञे। उन्हनि खे जेदान असां ॾिनी, पोइ जेकॾहिं असां हाणे उन्हनि जी निड़ी ते लत ॾिनी त पोइ इहो पलहांद न थियो। सोडल, हाणे यार घणो रत वही चुको आहे, उन जे करे असांखे पंहिंजा क़दम हाणे इते ई रोकणा पवंदा। पर जेकॾहिं हू न रुकिया त पोइ उन्हनि जे वधंदड़ क़दमनि खे असांखे ई रोकणो पवंदो। उन जे करे चवांव थो, तव्हां सभिनी खे होशियारी सां रहणो पवंदो। भाॾई, ज़िंदगी केॾी न सफ़ुनि सां पई गुज़रे। अचानक ई ख़ौफ़ जो माहौल कीअं पैदा थी वियो? ख़ौफ़ जे माहौल खे पाण ई मर्द मुंहुं ॾींदा। मूंखे त तुंहिंजो पियो ख़ौफ़ थिए। मूं लाइ कहिड़ो ख़ौफ़ भाॾई? असां बि ककर जी भेण कूंज खे खून बहा में वठण पिया वञूं। सुभाणे जो तुंहिंजो रिश्तो दुश्मननि में कयो वञे, छा तूं उते ज़िंदगी सुखी गुज़ारे सघंदीअ? मां त मरी वञा भाॾई, पर मालिक साईं ख़ैर कयो जो ही ख़तरो मूं मथां तरी वियो। तरियो न आहे, गुल परी अञा वधियो आहे।
सुभाणे जो ठाह जी ॻाल्हियूं थियनि तोखे त खून बाह में तोड़ियो वेंदो। न न भाॼाई, अदा वारा मूंसां ईअं न कंदा। हू सभिनि जे साम्हूं मजबूर थी पवंदा। पोइ मुंहिंजो छा थींदो भाॼाई? इन करे चवां थी जेतिरो जल्दी थी सघई न सौट सौटल सां शादी करे छॾ। मां पंहिंजी शादी लाइ त अदा खे न चवंदसि, पर छा तूं अदा खे हिन शादी लाइ राज़ी करे सघीं थी? मां त ॻाल्हाईंदीमांसि, पर मुंहिंजी ॻाल्हि हिक कन खां ॿुधंदो ॿिए खां कढी छॾींदो। वरी बि मां ज़ोर रखंदीसांसि। असांजा दावरा मरी चुका आहिनि। रेस वरी असांखे अनवाए थो ॿुधाए चई छॾे रेस खे जेकॾहिं असां पंहिंजे हमराहनि जो पलांद न कंदासीं त असीं ताईं ॻाल्हियूं कोन कंदासीं। रज़न ही त सफ़ा को बेवकूफ़ आहे। रेस त हर दफ़े बाबा लपो तव्हां न हणंदो आहे। जेकॾहिं तव्हां मुराद वारनि जे घोट खे न मारियो आहे न त अॼु तव्हांजा हमराह तव्हां सां गॾु हुजनि। ॿियो मिड़े ख़ैर आहे? उन्हनि जे घोट खे असां न मारियो, इहो इतफ़ाक़ी हादसो हुयो। उन्हनि जो हमराह उन्हनि जी गोली सां मिलियो आहे ऐं इहो असां ते इल्ज़ाम नथा हणी सघनि। रज़न जेकॾहिं तुंहिंजी पग हिननि जे मथां आहे त पोइ भला मां पोयां पेर कयां? कमदार सिर्फ़ु इहो ॿुधा त रईस मुराद सां ॻाल्हायो आहे या न? रेस हिनमहिल तोखे घुरायो। तुंहिंजी राय ॼाण खां पोइ रेस शाम जो मुराद खे घुराए वठंदो। सोट असांजा ॿ हमराह मुअल आहिनि। मुराद वारा ॻाल्हियुनि जे लाइ भॼंदा, पर असांखे फ़ैसिलो न आहे करणु। रज़न पोइ मां रेस खे छा चवां? कमदार तूं हल, मां पोयां अचां थो। ठीकु आहे, ठीकु आहे। पोइ फ़ैसिलो बि तव्हां कयो, मां न कंदुसि। असांखे पंहिंजे छोकिरनि जी तकड़ ई असांजा मुड़ुस माराए छॾिया आहिनि। असांजा मुड़ुस आहिनि त सकून जे ॾिठु हू बि कोन सुम्हंदा। बाबा, इहा दुश्मनी सिवाय तबाहीअ जे ॿियो कुझु बि न आणींदी। मलूक, छा हिते इहो ठाह नथो थी सघे? गोरी जॾहिं हुननि जो मुड़ुस मुयल हुयो त असां ठाह न कयो। जॾहिं असांजा ॿ मुड़ुस मुअल आहिनि, छा मूं वारो छोरो ककर ऐं राधन ठाह लाइ राज़ी थींदा? जे खून बाह में मुंहिंजो संग न ॾिनो वञे हा त अदा राज़ी थी वञे हा। अम्मा, जे चटी में संग न पिया ॾियूं त हू ठाह न पिया कनि। हाणे त ॿिन्ही तरफ़नि खां ॿ मुड़ुस मरी चुका आहिनि। छा अञा बि ठाह न थींदो? ॿ मुड़ुस असांजा बि मुअल आहिनि। जेकॾहिं उन्हनि जो मुड़ुस मुयो आहे न त उन्हनि जी फायरिंग में मुयो आहे। उन जो इल्ज़ाम असांजे मथां नथा आणे सघनि। हू एतिरा चरिया न आहिनि जो पंहिंजी गोली सां पंहिंजो ई मुड़ुस मारींदा। उन्हनि खे ख़बर आहे त हिन शइ में राज़न जी ई शरारत आहे। शरारत जंहिंजी बि हुजे, मुराद वान खे उन ॻाल्हि जो सबूत घुर्जे, पर मुराद वटि के सबूत ई न आहिनि। मालिक सही पनाह ॾींदो। अलाह कंदो त इहा दुश्मनी हिते ई ख़तम थी वेंदी। अम्मा, या तूं ई हाणे दुखी आहे। जेसि ताईं इहो वरी मच न थींदो न, एसी ताईं इहा बाहि कोन ई साम्हूं। तूं छा थो सम्झी सौट त मां ठाह करण लाइ वञा थो? न, ठाह लाइ न सही, पर रैद शाहनवाज़ जी औताक़ ते वञी असां पंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर कंदासीं। ककर, रेस जो औताक़ ते वञण सां कहिड़ी कमज़ोरी ज़ाहिर थींदी? मिठड़, तूं हिन ॻाल्हि खे न सम्झंदे। मुराद वारा हिन ॻाल्हि जो उबतो मक़सदु कढंदा। हू कहिड़ो बि मक़सदु कढनि था, असांजो उन सां को बि सरोकार न आहे। पर जंहिं मक़सद लाइ मां वञा पियो, उन मक़सद जी तव्हांखे ख़बर हुजे। अदा, जेका ॻाल्हि आहे खुली करे कयो। सौट ककर बि मुतमइन थी वञे ऐं असांखे ख़बर पए। हितां थोरी देरि करे मां रईस ॾे वेंदुसि। उनखे इहो चवंदुसि त मुराद खे घुराए करे उन सां ॻाल्हियूं करे। जॾहिं मुराद आयो त उन जी ॻाल्हियुनि में मां एतिरो त ज़हर भरींदुसि जो विच ॻाल्हियुनि मां उथी हलियो वेंदो। पोइ तूं ऐं मिठड़ वाट ते वेही रहिजो। जेकॾहिं तव्हां मुराद खे मारण में कामयाब थी वञो था त पोइ ईअं सम्झ त सॼी ज़िंदगी जे लाइ नितड़का थी वेंदा। ऐं पोइ उन्हनि जी अॻुपोइ करण वारो बि केरु न रहंदो। सोट, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे
त पोइ मुराद मोअल ॾिसंदे उनखे घर ताईं ज़िंदा वञण कोन ॾींदुसि, छो त ये कक्कन वसाए कान दरिया त छा पर सुकी वञे ॿार। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।